संरक्षण कमेटी में अवामी तहरीक आम कंपोनेंट असां सिंध जे अंदरि हिकु तरफ़ संरक्षण कमेटी प्लेटफॉर्म ते अवामी राब्ता माण्हुनि जे ज़रिए माण्हुनि में हिकु जेको ख़ामोशी आहे जेकी रियासती तशद्दुद आहे जेको पीपल पार्टी जी हुक्मरानी ख़ौफ़ पैदा कयो उनखे ललकार निकितायूं जीअं माण्हुनि में एस्पायरेशन पैदा थिए माण्हू हौसले हिमत सां गिरतनि ऐं इज्तिमाही शऊर जे ज़रिए हिन ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारी ॿिए तरफ़ अवामी तहरीक जेकी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई आहे हिन जो मक़सदु बुनियादी तौर ते मुल्की लेवल ते असांजो आवाज़ सिंध जे अंदरि जेको पीपल्स पार्टी मुसलसिल ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी करे कॾहिं बिटो बलदियाती निज़ाम कॾहिं बेटनि समुंड ते कब्जे जे ज़रिए बेटनि ते कब्जो कॾहिं ज़मीनुनि ते वालार हीअ जेको सॼो जेको असां सम्झूं था ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी असां चाहियूं था त मुल्क में जेको सिंध खे जेको फेडरेटिव यूनिट आहे पाकिस्तान जो उनखे दीवार सां असांजी वादत जे ख़िलाफ़ु कोन्हे मफ़ादनि जे ख़िलाफ़ु असां ताक़त पंहिंजी इज्तिमाही तौर ते हिन आवाज़ खे मुल्की तौर ते सगारो कयूं जीअं ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी बंदि थी सघे।